على سيدنا وشفينا ومحبوبنا ومحبوب ربنا وبارك वसल्लम अजमाइन। मुंहिंजा मौला करीम हिन महफ़िल में असां बेकारनि जी हाज़िरी क़बूल फरमा। जिन महफ़िल में रुपयो रुपयो दाणो दाणो ख़र्च कयो उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमा। हे जेकी जमायत पंहिंजा कम कार छॾे करे पिरियं जे बचनि जी महफ़िल में अची वेठा, मुंहिंजा मौला करीम असां गदननि जी हाज़िरी क़बूल मक़बूल फरमा। दुआ क़बूल मदद। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्त को हाय दादला तुम बमाराए, खासन खलीलन के प्यो सख्तियों सहाए। अल्लाह समद बेनियाज जा करे सा चाहे, इन यमंज आहे काउनी गाल इसरार जी। सैयद ने करबला में वादे निभा दिए हैं, दीने मोहम्मदी के गुलशन खिला दिए हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बोले हुसैन मौला तेरी रज़ा के खातिर एक एक करके मैंने हीरे लुटा दिए हैं। शब्बीर की ऐसी पुरदर्द दास्तां है, दिल पत्थरों को वल्ला जिसने हिला दिए हैं। करे मुझे महबूब तो दुरूद शरीफ जो नजर आना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद शरीफ जेके अचे तो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। पढ़ो वसल्लम अलैका व अला आलिका व असहाबिका या रहमतल लिल आलमीन। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह। बुलंद आवाज़ सां ज़िक्र जी तौर अल्लाह इलाहा। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो। अमा सभिनि सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सलाम जो जवाब कोन ईंदो अथव मिली ॾाढा त वालेकुम सलाम चओ। जीअं त मूं आजिज़ बेकार अवां जमायत सगोरी जे आॾो हिकु अल्लाह जे कलाम मां आयत मुबारका पेश कई आहे। हिन महीने जे मौज़ूअ जे मुताबिक़ दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ फरमाए ऐं तव्हां असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढे आमीन चओ। दिले रखे थो। हीउ महीनो मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जे क़ुर्बानी जो महीनो आहे। अहिड़ी क़ुर्बानी न कंहिं ॾिनी आहे न कोई ॾेई सघंदो। थकिजी पिया जेको थकिजी पिया उहो सुभाणे अल्लाह चवे कुझु थकिया ठीकु आहे। भला जेको न थकियो आहे सो ॾाढा सुभाणे अल्लाह चवे। मिठा साईं, असां बेहद शुक्र गुज़ार आहियूं मिठड़े मान वारे कंहिं प्रोग्राम करायो। मिठड़े मान वारे साईं अहमद ख़ासकली हाफ़िज़ अहमद खान ख़ासकली साईं, फ़कीर अहमद खान कादरी ख़ासकली साईं, सिकंदर अली ख़ासकली, मोहम्मद हाशिम ख़ासकली, मेहो खान, जदोई गुलबहार खान ख़ासकली, अली असगर, मोहम्मद अमीन साईं, मोहम्मद उर्स ऐं नज़ीर अहमद ऐं अली मोहम्मद साईं, मोहम्मद मलूक, मोहम्मद कासिम ऐं गुलाम नबी जमाली ऐं मरहूम नवाज़ अली ख़ासकली जे रूह खे पहचान जे लाइ ऐं शहीद करबला वारनि जे शान जे लाइ हीअ महफ़िल कोठराई वई आहे। मुबारक इन नौजवाननि खे। अदा इमाम हुसैन जो न्याज़ त ईअं बि थी वञे देगियूं चाढ़े विरहाए छॾंदा, पर इन्हनि जी दिलि चयो त सुहिणे इमाम हुसैन जी यादि में न्याज़ त थिए पर उन्हनि जो ज़िक्र बि त थिए न। असां सुनी मीलाद बि मल्हाइण वारा, हज़रत इमाम हुसैन जो न्याज़ बि करण वारा, त पीरनि जे पीर दस्तगीर जी यारी बि करण वारा। कंहिंखे मीलाद नसीब कोन्हे, कंहिंखे न्याज़ नसीब कोन्हे, कंहिंखे यारी नसीब न आहे। सुन्नी तो असांजा भाग भला इहे सभई नेमतूं सुननि खे नसीब। ॾाढे हथ मथे करे भेज दस्तगीर। ये चवंदा न कंहिंजे भागनि सां रीस ई न आहे, पोइ सुननि जे भागनि सां बि रीस न अथव कंहिंजी। तो असां भाग वारनि जो अल्लाह ताला हक़ सच वारो मसलक नसीब फरमायो, जंहिंमें न को कूड़ आहे
न का दहशत गर्दी आहे, कुछ भी ना आहे। अल्लाह ताला सुनन के पाक बनायो आहे। दादा जो सुभान दादा जो सुभान अल्लाह। छो अला मुझे प्रिय जे बचन जो जिक्र ईअं थोड़ी आहे, मुझे प्रिय जे बचन जो जिक्र पाक आहे। हाणे जंहिंजो अक़ीदो आहे उहो ॻाल्हाइण जी ज़रूरत बि न आहे। मुझे प्रिय जे बचन जो जिक्र चो मुझे प्रिय जे बचन जो जिक्र। हाणे इन पाक जिक्र जे लाइ जिस्म जी पाकाई भी ज़रूरी आहे। इन पाक जिक्र जे लाइ कपड़नि जी भी पाकाई ज़रूरी आहे। इन पाक जिक्र जे लाइ दिल जी पाकाई भी ज़रूरी आहे। इन पाक जिक्र जे लाइ ज़बान जी पाकाई भी प्यारो दोस्त ज़रूरी आहे। सुन्नी तुंहिंजे मुक़दर तां कुर्बान वञा। सोने हुसैन जो जिक्र ईअं न कंदा आहियूं, अहल बैतनि जो जिक्र ईअं न कंदा आहियूं। अरे पंहिंजे जिस्म खे भी पाक कंदा आहियूं, पंहिंजे कपड़नि खे भी पाक कंदा आहियूं, पंहिंजे दिल खे भी पाक कंदा आहियूं, पंहिंजे ज़बान बात खे भी पाक कंदा आहियूं। पोइ प्रिय जे बचन जो जिक्र कंदा आहियूं, अल्लाह भी क़बूल करे छॾींदो आहे, अल्लाह जो रसूल भी क़बूल करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ठीक आहे, असां सुन्नी न कंहिंजे मज़हब ते टोक कंदा आहियूं, न कंहिंखे अणवंड लफ़्ज़ चवंदा आहियूं, पर पंहिंजो दीन खोले खोले पेश कंदा आहियूं। पोइ मोदीअ जा दाणा जेके वणंदा आहिनि पंहिंजे सीने में समाए वठंदा आहियूं। ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह। अञा दिलि वारी रड़ कोन कई, ॾाढा ज़ोर सां। जेतिरी जमायत आहे कसीर एतिरो आवाज़ कोन्हे, रड़ करे सुभान अल्लाह। ख़ासि दिली फ़क़ीरो तव्हां अॼु थी वियो जो प्रिय जे बचन जी महफ़िल कई अथव। जेकॾहिं 100 साल बंद कमरे में इबादत करे, बेरिया इबादत, दुनिया वारनि खां लिकी करे इबादत करे, अरे 100 साल जी इबादत हिक पासे आहे, मुंहिंजे प्रिय जे बचन जी महफ़िल जी हिक घड़ी हिक पासे। अॼु तव्हां पंहिंजा कमकार छॾिया, पंहिंजे प्यारा दोस्तों दोस्तनि जूं कचहरियूं छॾियूं, अॼु तव्हां पंहिंजा कारोबार छॾिया, पंहिंजे ज़मीनुनि जा कम छॾिया, अची हेठि पट ते वेही करे प्रिय जे बचन जो ज़िक्र पिया ॿुधो। जेकॾहिं अवाम में एतिरी वफ़ादारी आहे त उहे त तो असां खां वधीक किरोड़ हिसा वफ़ादार आहिनि, तो असांजो हिते बि बेड़ो पार कंदा त आख़िरत में बि बेड़ो पार। दादा जो सुभान अल्लाह। अगर शहीद ज़िंदा आहिनि ऐं अली गुल साईं कीरियो अची वञे सुभान अल्लाह। दादा तो जो सुभान अल्लाह। दादा जो सुभान अल्लाह। हिकिड़े मुर्शिद करीम खां पुछा कई त साईं तव्हां सुन्नी भला पाण खे कुटियो छो नथा? मुर्शिद करीम फरमाए बाबा असांजे नसीब में जो लिखियल न आहे। ऐं पोइ मुंहिंजे रब फरमाए बाबा असांजा इमाम ज़िंदा आहिनि छो कुटियो? ॾाढा जो सुभान अल्लाह। जंहिंजो अक़ीदो आहे त इमाम ज़िंदा आहिनि उहो ॻाल्हाइण जी ज़रूरत बि कोन्हे। असांजा इमाम के नवाब शाह वारे जी ज़बान न आहे, के खैरपुर वारे जी ज़बान न आहे, के कराची वारे जी ज़बान न आहे, के सऊदी अरब वारे जी ज़बान न आहे। प्यारा दोस्तों रब जो फरमान आहे त वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात। जेके मां अल्लाह जे राह में क़तल थी विया ज़बान सां बि न चओ त उहे मरी विया, बल या उन मां रब थो चवां ज़िंदा। वो रब चवे जिंदा अथव कि आम दुनिया वारो चवे ठीक आहे, को वली चवे जिंदा आहिनि असां एतबार कंदासीं, को नबी चवे जिंदा आहिनि, पर इन जी गवाही मुंहिंजो रब पाण थो ॾे त जिंदा आहिनि। ये त ज़िंदनि खां बि जिंदा आहिनि। ॾाढा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अञा दिलि खां ठारे चओ सुभान अल्लाह। ठीक आहे, मत जंहिंजो ज़हन दूसरी कंपनीअ वारे जो मत फिरे त भई कीअं ज़िंदा हूंदा, तव्हां सां ॻाल्हाइनि छा? तव्हां ॾिठा आहिनि
तव्हां उन्हनि जो आवाज़ ॿुधो आहे। अड़े अंधा, इन तुंहिंजे दलीलनि ते तूं त बेअकुल आहे। रब जे क़ुरान तुंहिंजे अकुल खे बयानु फरमायो, वलाकिन ला तशउरून, तोखे शऊर कोन्हे जो मां रब जे इन राज़ खे तूं सम्झी सघीं। रब चवे तोखे अकुल कोन्हे, तूं ज़ोरी इन ॻाल्हि ते पंहिंजो अकुल विड़ा न। भले केॾो बि अकुल विड़ाए, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, असां सुन्ननि जो अक़ीदो क़ुरान वारो अक़ीदो आहे। मानी त हेॾे फिराए हेॾे छो फिराई वरी न, हिन स्टेज वारा हूंदा त इन्हनि जे करे सिधी, उन्हनि जे करे न मारींदो। सही आहे, ॾाढा जो सुभान अल्लाह। अञा दिलि खोले जो सुभान अल्लाह। ओए कुंड वारो यार हिकिड़ो थकिजी पियो आहे, सुभान अल्लाह ई नथो चवे। अलाए कावड़ियो वेठो अलाह छा, अञा पिरीअ जे बचनि सां कावड़ सुठी न ठही। अॼु त खटण जूं घड़ियूं अथव, अॼु त ख़ाली झोल भरण आया हो, पंहिंजी क़िस्मत भली कराइण आया हो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, खताऊं माफ़ कराइण आया हो। असांजो यकीन आहे जेको पिरीअ जे बचनि जी महफ़िल में ईंदो आहे, पिरी हुन जी क़िस्मत सुठी करे छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शहीद जो शहीद, अञा वॾे वारा शहीद, मुंहिंजे पिरी शहीदनि जा कुछ किस्म भी बुधाया। शहीद जिंदा है, अफजल में अफजल शहादत मुझे हुसैन दिया। हेॾे तवज्जो, अफजल में अफजल शहादत हुसैन दिया। महबूब वरी शहीदन जा किस्म भी बुधाया त को पानी में बुडी फोत थी वियो, उहो भी शहीदन में शामिल आहे। को बाहि में सड़ी फोत थी वियो, उहो भी शहीदन में शामिल आहे। को दीवार के हेठां दबजी फोत थी वियो, उहो भी शहीदन में शामिल आहे। अचानक हादसे में फोत थी वियो, उहो भी शहीदन में शामिल आहे। को बीमारीअ में मुब्तला हो, मरी वियो त उहो भी शहीदन में शामिल आहे। का औरत वियम में फोत थी वई, उहा भी शहीदन में शामिल आहे। को अल्लाह जे राह में दीन जे खिदमत कंदे कंदे मरी वियो, उहो भी प्यारा दोस्तों शहीदन में शामिल आहे। को मुस्तफा जे फरमान जे मुताबिक असांजो कलंदर भी जिंदा है, असांजो फिटाई भी जिंदा है, असांजो सज्जन सरमस्त भी जिंदा है, असांजो हसमाऊ भी जिंदा है, असांजो हज़रत दाता साईं भी जिंदा है, असांजो रोज़े दानी भी जिंदा है। तो असांजो मुर्शिद आजकल जा भी नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर। हक बजे घड़ी से अल्लाह वारा सभई जिंदा। दादा असांजो ईमान अक़ीदो आहे जेकी मुस्तफा जी फरमान, मुस्तफा जो फरमान असां सुननि जो अक़ीदो आहे। हज़रत अली भी शहीद, हसन भी शहीद, हुसैन भी शहीद, घराणो ही शहीदन जो। सुनो अली जमे तो मुस्तफा जी हंज ॾिसी, हज़रत अम्मा सच्ची खातून जमे तो मुस्तफा जी हंज ॾिसी, हज़रत इमाम हसन जमे तो मुस्तफा जी हंज ॾिसी, हुसैन जमे तो मुस्तफा जी हंज ॾिसी। घराणो ही मुस्तफा जो गोद जो। रब पाक पर महबूब मां तहीर वारी चादर तो लाया, इन तहीर वारी चादर में तुझो हसन भी हुजे, तुझो हुसैन भी हुजे, तुझो अली भी हुजे, तुझी फातिमा भी हुजे, तू भी हुजे। मां रब चादर तो पंजतन पाक, पंजतन पाक, पर ये सभई जमंदे जाम। एड़ो घराणो न दुनिया में आयो आ, न जमंदो न जायो आ जहिड़ो मुंहिंजे मुस्तफा जो घराणो।
मदे जाम कियन हजरत अली उल मुर्तजा सोनो शेर खुदा अम्मा की जल जे पेट में आ जने यतीमन जो यार हजरत अली जे घर में अची वने अली त अम्मा जे प्यारा दोस्तों पेट मुबारक में आ मुस्तफा तशरीफ फरमा थे अली जे अम्मा जी नजर मुस्तफा जे चेहरे से प्यारा दोस्तों जने पे अली अम्मा जे पेट में चुप शुरू करे अम्मा उठी भी इस्तकबाल कर नबी जो इमाम अची वियो आ जी ब्याहो तो मां तव्हां को वधीक थकियल आहियां तो दुआए खैर थी आज बगैर दादा सुभान अल्लाह ये बगैर दादा सुभान अल्लाह मां जी बगैर दादा सुनो अली चुप शुरू करे मने पेट में खबर भी पवे दिसे पियो वो मुल्ला तो चवे मां नबी जड़ो आयो अरे असा जे अली जड़ो त थी दिखा कुर्बान सुने अली जे अम्मा जे पेट में आ नज़ारा दुनिया जा तो करे जने भी महबूब अचे अम्मा अली जी उठी भी इस्तकबाल करे त अली जा मामा पांजी भेण ते नाराज थी विया अदी तू उम्र में वधी आ मुस्तफा उम्र में नंढो आ तू जो थी इस्तकबाल करे तू जो नबी इस्तकबाल करे अली जी अम्मा जो ये लफ्ज़ बुधी वणनी त सुभान अल्लाह चइजा अली जी अम्मा थी पंहिंजे भाइरनि खे अबा मां मजबूर आहियां मां पाण कोन उथंदी आहियां पेट वारो बच्चो वेहण कोन ॾींदो पेट वारो बच्चो वेहण न ॾींदो आहे ईअं कीअं थो थी सघे पेट वारे बच्चे खे कहिड़ी ख़बर त मुस्तफा थी वियो ज़िद में अची विया एतिरे क़दुरु हज़रत अली जी अम्मा खे ज़ंजीरनि में रसन में ॿधी विहारियो हाणे ॾिसो मुस्तफा अचे ऐं इहो बच्चो तोखे उथारे अली जी अम्मा खे रसन ऐं ज़ंजीरनि में ॿधी करे विहारियो वियो त हाणे ॾिसो मुस्तफा अचे त छा थो थिए यार दोस्तो हर कंहिंजूं अखियूं मुंतज़िर रहियूं त हाणे मुस्तफा अचे त छा थो थिए मुंहिंजो फिरी रहमत वारो नबी अलीअ जे घर मां यार दोस्तो घर मुबारक में अॻियो महबूब मुस्तफा कसम पातो सोने अलीअ जी अम्मा जी नज़र मुस्तफा जे चेहरे ते पई आहे अलीअ चुरपुर शुरू करे ॾिनी अलीअ जी अम्मा उथण वारी कई रस्ता टुटी पिया ज़ंजीर टुटी पिया अलीअ जी अम्मा उथी बि मुस्तफा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जगह ते नारो हणिया त दिल ठरी पियो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हाथ मथे गणी नारे अचे थे दस्तगी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हाथ मथे करते थे दस्तगी प्यारा दोस्तों अलीअ जे मामन जो ॾिठो ये छा नज़ारो आहे उथी हथ ॿधण लॻा अदी बस हाणे तूं ॼाणे तुंहिंजे पेट वारो बच्चो ॼाणे मुस्तफा ॼाणे असांजे अकुल खां ॻाल्हि मथे आहे अली बि अली आहे चओ अली आहे चओ अली आहे मत कोई चवे सुन्नी अलीअ खे मञींदा ई न आहिनि अली त आहे ई असांजो तव्हां त आशिक हो असां त बचा आहियूं ॾाढा रड़ करे चओ सुभान अल्लाह सुनो अली मां अर्ज़ु कंदा ॼमंदे जाम कीअं अम्मा जे पेट में आहे अम्मा काबे जो हिकिड़ो प्यारो दोस्तो तवाफ़ जो चकर ॾिनो ॿियो ॾिनो टियों ॾिनो अलीअ जी आमद जो टाइम अची वियो अम्मा हेॾे होॾे ॾिठो काॾे पर्दे जो इंतज़ाम न पियो काॾे नज़र न आयो हज़रत अलीअ जी अम्मा जी नज़र काबे जे दर ते पई काबे अलीअ जो इस्तक़बाल कयो काबे
अलीअ जो इस्तक़बाल कयो, दर खोले छॾियो। ख़बर पई जेको नबी जो इस्तक़बाल कंदो आहे, अल्लाह जो घर काबो वरी उन जो इस्तक़बाल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अली जी अम्मा अंदर आई, अली जाए सुनो, अली अल्लाह जे घर काबे में अहिड़ी कंहिंजी विलादत ॾेखार त सही। हाँ प्यारा दोस्तों, विलादत अली सरकार की काबे में, शहादत मस्जिद में। वाह वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर सुने अली काबे इस्तक़बाल कयो, दर खुलियो वियो, अली काबे में आयो, अली हमारी काबे के ॾिठो ही न। वाह वाह, सुभान अल्लाह। अखियूं बंद रहियूं, अम्मा जी गोद आई, अखियूं बंद रहियूं। प्यारा दोस्तों, अज़ीज़न जी गोद आई, प्यारा दोस्तों, अखियूं बंद रहियूं। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, 2 ॾींहं गुज़री विया, 3 ॾींहं गुज़री विया। मुस्तफ़ा अचे त अली अखि खोले। ॾाढा बचाओ, 3 ॾींहंनि खां बाद में मुझो मुस्तफ़ा आयो, महबूब मुस्तफ़ा। प्यारा दोस्तों, हज़रत अली जी अम्मा फातिमा बिन्त असद मुझे महबूब रसूलुल्लाह दे आई। महबूबा महबूब मुबारक ॾिनी, अम्मा जे अखियुनि मां नीर वही आया, री ॾाढा पहिणा मिलिया, तवजो अखियुनि खां न पींदा। मुझे मुस्तफ़ा फरमाया, न मुझो इहो सुणो अली जेतिरो हसीन आहे, इन खां वधीक इन जो अखियूं हसीन। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन सुणे अलीअ खे मां मुस्तफ़ा जो इंतज़ार आहे, हेॾे खणी अचो। अलीअ खे वेझो खणी आया, मुस्तफ़ा जी हंज आई, अलीअ खे ख़ुशबू आई त मुस्तफ़ा जंहिंजे लाइ अम्मा जे पेट में इंतज़ार कयो, जंहिंजे लाइ काबे में इंतज़ार कयो, जंहिंजे लाइ प्यारा दोस्तों अज़ीज़नि जे गोद में इंतज़ार कयो, जंहिंजे लाइ 3 ॾींहं इंतज़ार कयो, उन मुस्तफ़ा जी हंज अची वई आहे। रातियूं बि इंतज़ार कयो, ॾींहं बि इंतज़ार कयो, मुस्तफ़ा जी हंज आई, सोने अली जी अखों खुली, साम्हूं मुस्तफ़ा जो चेहरो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जे चेहरे ॾे अली ॾिसे पियो। हिते आशिक़ कंहिंजी सोने अलीअ जे इश्क में कलम उथिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह ते हिकिड़ो मिसरो बि न ॿुधाईंदो। या सुभान अल्लाह सिर्फ़ थल ॿुधण जी कई। हाणे इहो ॿुध शहर जे लाइ वरी ॿी सुभान अल्लाह करणी पवंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तोखे विलायत वठणी त वठ दरवाज़ो है दरजो, जे तोखे विलायत वठणी त वठ दरवाज़ो है दरजो, ओ जंहिंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत थी पो है दरजो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या अली मुश्किल कुशाली शेर अॻिते हले। ओ जंहिंजी काबे में थी विलादत जंहिंजी मस्जिद में थी शहादत, इश्क वारी रड़ करे सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। वरी मां शेर पढ़ा थो, अहिड़ी सुभान अल्लाह कजा सुनो, अली भी राज़ी थी पए त मुस्तफ़ा भी राज़ी थी पए। लफ़्ज़ लफ़्ज़ ओ जंहिंजी काबे में थी विलादत जंहिंजी मस्जिद में थी शहादत, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंजो चेहरो ॾिसण बि
इबादत आ मां छो न थिया संग दर इन जे दरजो के विलायत बेड़ो पार दे के तोखे विलायत आ वठणी वट दरवाज़ो है दरजो सुभान अल्लाह ओ जंहिंजे रूह खे पंहिंजो रूह समियो जंहिंजे जिस्म खे पंहिंजो जिस्म सॼो सुभान अल्लाह जंहिं उनखे ॾिठो तंहिंखे बहिजी सॼो ॾिस शान सैयद जे शोहर जो विलायत आ वठणी वट दरवाज़ो है दरजो जे तोखे विलायत आ वठणी वट दरवाज़ो है दरजो ओ जेके आहे मोहम्मद पंहिंजो भाउ सॼो हर जाइ ते पाण सां आहे गॾियो इतबार न थियो हाणे लफ़्ज़ वठनि त ॾाढा सुभाणे अल्लाह लफ़्ज़ ॿुधो जे इतबार न थियो मुंहिंजा अदा त पोइ तूं ॾिसवा क्यों ख़ैबर जा तोखे विलायत ख़ैबर जो किलो ॿुधंदो आहे मुर्शिद आशिक़ी जा बच्चा मुर्शिद खां ख़ैबर जो किलो हेतिरे करार सरकार फतेह फरमाए दादा जो सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो कुर्बान पीर जे बच्चनि जो कुर्बान दादा जो सुभान अल्लाह अदा अहिड़ी कुर्बानी केरु ॾे कि मुंहिंजे यतीमनि जे यार जा बच्चा ॾहीं जी राति ही हज़रत इमाम हुसैन फरमायो बचाली अकबर जी बाबा पुट ये तलवार खण खीमन का ॿाहिरों पारो ॾे शेरनि जा बच्चा भी शेर थींदा हज़रत अली अकबर सरकार तलवार खड़ी करे म्यान में तलवार कढी 12 पहरो पिया ॾे त मत को पलीत असां अहिड़े बेदनि जी खीमनि जी वेझो अचे पहरो ॾींदे ॾींदे जॾहिं राति काफ़ी रात जो हिस्सो गुज़री चुको त हज़रत अली अकबर सरकार ॾिसंदा हिकु घोड़े ते को जवान ना अचे थो पर निकाब पोशा चेहरे ते निकाब आहे त उहो वेझो ईंदो आयो त सोने अली अकबर सरकार हक़ पर खबरदार केड़ा मूं अली अकबर जी तलवार म्याण को निकतल आहे असां अहल बे त परदेदार आहियूं केड़ा अञा उहो वेझो आयो पाण हज़रत अली अकबर सरकार ॿ टे कदम अॻिते खयां पाण पर मुंहिंजी म्याण मां तलवार निकतल आहे केड़ा अञा वेझो आयो घोड़े तां लही निकाह लाए बचा ॿियो कोई कोन्हे मां सची खातून आहे मां सची खातून मदीने खां हली आई आहियां सुभाणे मुंहिंजे हुसैन जी करबला जे मैदान में शहादत थींदी
मां करबला जो पत्थरी में आई आया मत हुसैन के का पत्थरी लगी अमा बाबे हुसैन के वठी जा पाण खां बचा न कुर्बानी ॾियण तव्हां जो कम आहे आबे कोसर जा प्याला पियाण असांजो ॾाढा रड़ करे चओ सुभान अल्लाह केर दे ये प्रिय जे दीन खातिर कुर्बानी दईअ जी सुबुह थी 3 ॾींहंनि जा उञायल हा मुंहिंजे प्रिय जा बजरा 3 ॾींहंनि जा ठीकु आहे मां तो पुछा कयां जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि या न ये जो अकीदो सो ॻाल्हि आहे वो अदा जे करे तो दिले जे यार उनके दिले घट न करे वो जे करे सरदार है ना कुर्बानी देने की जरूरत केड़ी जे करे उतो जी मालकी मिलेला तब तो कुर्बानी बचन खीर पिया का बच्चा छोड़ दिनो जे करे तो असा गंदन जे करे तो असा बेकारन जे करे मत इन्हनि खे दीन में तकलीफ़ अॼु हुसैन दीन जो बेड़ो तारे छॾियो करबला जे मैदान में ॾाढा जो सुभान रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुझ मुँह ते एहसान वठो तो पुलड़न ते मुखे घुमायो राजा रड़ करे चो सुभान अल्लाह कुर्बान प्रिय जे बच्चन जे कुर्बानीअ तां कुर्बान वञा हज़रत प्यारा दोस्तों मुझे महबूब जे दीन ता हज़रत अली असगर भी कुर्बान थी वियो हज़रत अली असगर भी कुर्बान थी वियो अली अकबर भी कुर्बान आ हज़रत अब्बास भी कुर्बान आ हज़रत हुसैन कीमन जे अंदर आयो बीबी ज़ैनब साइण के फरमायो त ओ अदी ज़ैनब वञ मुंहिंजे नाने जे नबूअत वारो ताज खणी आ वञ बाबे अलीअ वारी तलवार खणी आ मुंहिंजे भासन वारी ढाल खणी आ त अॼु हुसैन बि करबला जो मैदान मल्हाए पंहिंजे नाने जे दीन तां हुसैन कुर्बानी ॾे त बीबी ज़ैनब साहिब अर्ज़ कयो अदा हुसैन नाने फरमायो हो त का ॾुखियो वक़्तु अचे मुसीबत अचे त सदको कढबो आहे त हुसैन फरमायो त अदी अॼु असां वटि पाणीअ जो ढुक कोन्हे त सदको कहिड़ो कढूं त बीबी ज़ैनब साहिब ड्रोड़ंदी वई पंहिंजे नंढनि शहज़ादनि खे ओन मोहम्मद खे वठी आई सोना हुसैन न ख़बर आहे हे जो शहज़ादा आहिनि ये मां ज़ैनब तुंहिंजे कदमनि तां सदको थी कढां ये ॿई कुर्बान करायां बीबी ज़ैनब साहिब अर्ज़ कयो सोना हुसैन इजाज़त मिले त मां ओन मोहम्मद भी कुर्बान करायां तो हुसैन ओन मोहम्मद के ॾिसी करे सीने सां लादो त अदी हे हली मदीने में नाने जे दीन जा आलिम थींदा नाने जे दीन जा वारिस थींदा हली नाने जे दीन जी खिदमत कंदा त बीबी साण पेरनि ते किरी पई न सोना हुसैन न इजाज़त दे त ओन मोहम्मद भी कुर्बान करायां मत क़यामत जे ॾींहुं अम्मा सची खाधो न डोरापो ॾे त ओ ज़ैनब पंहिंजा बच्चा अली असगर खां वधीक प्यारा कयई अली अकबर खां वधीक प्यारा कयई ओ हुसैन इजाज़त दे त ओन मोहम्मद भी मां महबूब जे दीन तां कुर्बान कयां अदा जॾहिं ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त अबो अम्मा बच्चे खे लिकाईंदो आहे दुश्मननि ॾे वञण न ॾींदो आहे पर वाह जो मुंहिंजे प्रिय जे बच्चनि जूं कुर्बानियूं
मुझे प्रिय जे बच्चन में मर्द त बहादुर हा पर औरतूं भी बहादुर हूं। हजरत बीबी ज़ैनब साण हुसैन खां इजाज़त वठी करे ओन मोहम्मद के सिंगार पई कराए हथन सां फड़ियूं पई ॾे ऐं पाणी त कोन हो वुज़ू कीअं कराए तयम्मुम बि कराए त बीबी शहर बानो ॾिसी करे वादी ज़ैनब छा थी करे अॼु मां पंहिंजे बचन खे बहुत करे करबला में थी मोकिलियां त नाने जे दीन तां कुर्बान थियनि सींगारे करे मां पंहिंजे नाने जे दीन तां कुर्बान थी करायां। उन मोहम्मद के हथ में तलवारूं भी ॾिनियूं बीबी ज़ैनब साइण अदा बच्चा तव्हां भी पंहिंजे बचन वारा आहियो केतिरा न बच्चा मिठा थींदा आहिनि छा मुंहिंजे प्रिय जे बचन खे पंहिंजा बच्चा प्यारा न हा छा पर इन्हनि जी बहादुरी जो नबियुनि जे सरदार नाने जो दीन प्यारो पलीत जे हथ में दीन न पिया ॾियण चाहिनि पंहिंजा सिर कुर्बान कराया नाने जे दीन जो बेड़ो तारे छॾियो त बीबी ज़ैनब साइण ओन मोहम्मद खे बच्चन के सीने सां लाहे करे चवण लॻी ओन मोहम्मद मां अम्मा ज़ैनब जो खीर मल्हाए जो करबला में ईअं न मोटिजो कुर्बान तुझो त क़यामत जे ॾींहुं मां भी नाने जे अॻियां मां भी अर्ज़ कयां त नाना मां पंहिंजी झोल भी खाली कराई मां तुंहिंजे दीन ख़ातिर मां पंहिंजा बच्चा भी ॾिना ओन मोहम्मद अर्ज़ कयो अम्मा दुआ करण तुंहिंजो कमु आहे करबला जो मैदान बलाइण ओन मोहम्मद जो कमु अल्लाह अकबर ओन मोहम्मद जो करबला जे मैदान में आया चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकनि ॿिया त अल्लाह अकबर पलीतन ॾिसी करे चयो साईं कंहिंजा शहज़ादा आहियो त ओन मोहम्मद चवण लॻा असां शहज़ादा आहियूं असां हुसैन जा गुलाम आहियूं त अव्हांजा चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकनि था गुलाम न आहियो तव्हां शहज़ादा था लॻो तव्हांखे 3 ॾींहंनि जी उञ बि हूंदी 3 ॾींहंनि जी बुख बि हूंदी अचो त अव्हांखे थधा पाणी पीआरियूं अव्हांखे थधा मिठा शरबत पीआरियूं अव्हांखे ताम बि खारायूं उहे नंढड़ा जवान चवण लॻा पलीतो असांजे नाने जे दीन जे दुश्मननि जा न पाणी खपनि न शरबत खपनि असां पंहिंजो सिर बि ॾींदासीं पर पलीतनि जे हथ में हथ न ॾींदासीं असां पलीतनि सां गॾिजी न खाइणो आहे असांखे पंहिंजे नाने रसूलुल्लाह जो दीन बचाइणो आहे ओन मोहम्मद जे लाइ 25 पहलवान मोकिलिया विया 10-11 सालनि जी उमिरि आहे काॾे नंढड़ा जवान काॾे वॾा वॾा पहलवान हेॾे त 3 ॾींहंनि जी उञ बि हेॾे त खाधा पीता बि भला पाणी हा शरबत हा 25 पहलवान 2 नंढड़नि जे लाइ मोकिलिया विया उहे नंढा जवान अल्लाह अकबर जो नारो हणी करे ओन मोहम्मद जो करबला में लथा त 25 यजीद पलीत हज़रत ओन मोहम्मद जहन्नम में पुॼाए छॾिया हैरानगी अची वई त 3 ॾींहंनि जी उञ बि पर हेतिरा पहलवान जहन्नम में पुॼाए छॾियऊं वरी ॿिया 25 जो टोलो आयो हज़रत ओन मोहम्मद प्यारा दोस्त अल्लाह अकबर जो नारो हणी करे वरी ॿिया बि 25 यजीदी जहन्नम में पुॼाया 50 दीन जा दुश्मन ओन मोहम्मद जहन्नम में पुॼाया त वॾो नंढे खे ॾिसी करे चवण लॻो अदा हल त अम्मा खे मुबारक ॾियूं त तुंहिंजो खीर बनायोसीं त नंढड़ो ॾिसी करे चवे थो अदा अम्मा मत रज थी पवे त ज़िंदा छो मोटी आया हो अदा हल त हलो अम्मा साइण जो आख़िरी दीदार करे चो ओन मोहम्मद जो कीमन में आया त बीबी ज़ैनब साइण ॾिसी करे चवण लॻी ओन मोहम्मद ज़िंदा मोटी आया हो
ओ अम्मा तो के मुबारक ॾियण आया से त तुंहिंजो खीर करबला में मलाए आया से असां 50 यज़ीद महबूब जे दीन जा जहन्नम में पुॼाए आया आहियूं ओ अम्मा दुआ कर तुंहिंजो कम्मा कुर्बान थियण असांजो कम्मा ओ न मोहम्मद वरी करबला जे मैदान ते प्यारा दोस्तो लथा त बीबी ज़ैनब सां हुसैन ॾे आई ओ अदा हुसैन इजाज़त ॾे त मां खीमन खां ॿाहिरि निकिरी ॾिसां त मुंहिंजा ओ न मोहम्मद कीअं था कुर्बान थियनि त हुसैन फरमायो न थी न असां पर्देदार आहियूं मथां असांजे पर्दे में फ़र्क़ु अची वञे हज़रत बीबी ज़ैनब साण उतो तलवारुनि जा चमकाट ॾिसी करे ओ न मोहम्मद खे उतो मरहबा जा आवाज़ पई ॾे ओॾो नंढड़ा मासूम शहज़ादा हज़ारे यज़ीदी काहे पिया हज़रत बीबी ज़ैनब साण जे बाग जा गुल भी करबला में गुमार थी विया ओ न मोहम्मद भी शहीद थी विया प्यारा दोस्तो पलीतन जे हो हुसैन तुंहिंजा भाणे जा उहे भी क़त्ल थी विया इन्हनि खे भी खणो सुनो हुसैन हज़रत ओ न मोहम्मद जा लाशा पंहिंजे हथनि ते खणी जॾहिं अंदर खीमन जे अंदर आयो त बीबी ज़ैनब साण जे हंज में अची ओन भी रखी त मोहम्मद भी रखिया त हज़रत बीबी ज़ैनब साण जे अखियुनि मां नीर वही आया ओ नाना यमा पंहिंजी झोल भी खाली कराई मां ओन भी ॾिनो मां त मोहम्मद भी ॾिनो मां वरी रब जे ॾिसी करे रब जे तरफ़ ॾे अर्ज़ करे भई मुंहिंजा मौला मां पंहिंजे गोद जा गुल ॾिना मुंहिंजे नाने जे दीन जी पारत थई वाह जो प्रिय जे बचन जूं आज़माइशूं महबूब जे बचन जूं बहादुरियूं अदा तव्हां भी बचड़ी वाल वेठा आहियो बच्चा केॾा मिठा थींदा आहिनि अम्मा जे बच्चे खे मथे में सूर पवंदो आहे त अबे अम्मा जी निंड फिटी वेंदी आहे सॼी राति अबे अम्मा खे निंड न ईंदी आहे पोइ ॿुधा जे हुसैन पंहिंजे हथनि सां पंहिंजे बचनि जा लाशा खया जनाज़ा खया मुंहिंजे हुसैन जी कैफ़ियत छा हूंदी अने तूं असांजे घर में हिकिड़ो जनाज़ो खजे थो त ॿ ॼणा सहारे ॾियण वारा समय अज़ीज़ माइट दोस्त दिलासन ॾियण वारा अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुलनि जो सवार अकेलो हुसैन आहे कोन दिलासे ॾियण वारो आहे न को टेक ॾियण वारो आहे अकेलो बहादुर हुसैन आहे सोनो हुसैन अॼु घोड़े ते चढ़ियो घोड़ा अॼु हल त हुसैन भी नाने जे दीन सां कुर्बान थिए मुंहिंजे नाने जे दीन सां हुसैन ॿिया भी बच्चा कुर्बान कया हुसैन पाण भी कुर्बान थिए घोड़े जे बागुनि खे हुसैन छिकियो घोड़ो न पियो हले त हुसैन फरमायो घोड़ा वाके तोखे 3 ॾींहंनि जी उञ भी हूंदी 3 ॾींहंनि जी बुख भी हूंदी पर मां हुसैन भी पाणी जो ढुक न पीतो आहे ओ घोड़ा अॼु त बेवफ़ाई न करे हा अॼु त हले हा अॼु त बेवफ़ाई न करे हा बेवफ़ा त यज़ीद थिया हले छो नथो घोड़े कंध सां इशारो कयो सुणा हेठि त ॾिस मां कीअं हलां हज़रत हुसैन जो हेठि नज़र कई त नंढड़ी बीबी सकीना घोड़े जे अॻियां टंगुनि में चिंबड़ी पई आहे ओ घोड़ा मुंहिंजे बाबे हुसैन खे करबला में न खणी वञा जो अम्मा बाबे हुसैन जे सीने ते सुम्हंदी हुयसि आराम भी कंदी हुयसि मूंखे सीने ते विहारे क़ुर जो लोलियूं केरु ॾींदो असां मदीने जा मुसाफ़िर आहियूं असांखे मदीने केरु वठी हलंदो उहो बहादुर हुसैन घोड़े तां लथो बीबी सकीना खे सीने सां लाहे चवे थो बचड़ी मुंहिंजे नाने जे दीन जे मथां इम्तिहान अची वियो आहे भली त मुंहिंजे नाने जे दीन खे ख़त्म करे छॾींदा मां हुसैन कुर्बानी ॾियां पंहिंजे नाने जे दीन खे रंगड़ो लाया बाबा दादा दिलासा ॾिनई त नंढड़ो अली असगर भी कोन आयो अली अकबर भी कोन आयो मां गॾिजी रातियूं गॾिजी कंहिंसां खेॾंदसि ओन मोहम्मद भी कोन मोटियो जेको वञे थो त मोटे ई कोन थो बाबा तूं भी कोन मोटंदे त हुसैन पाक
अंदर पाकन दे खणी अची बीबी सकीना खे भारत ॾिनी बीबी सकीना जी त मुंहिंजी नंढड़ी जी भारत अथव असांजो मेलो नाने जे क़यामत जे ॾींहुं नाने जे गोद में थींदो उहो बहादुर हुसैन घोड़े ते चढ़ी करे करबला जे मैदान में आयो वाह हुसैन तुंहिंजे बहादुरीअ सां कुर्बान वञा सुने हुसैन फरमायो पली तो मत चो त 3 ॾींहंनि जी हुसैन खे उञा मूंखे नाने ज़बान चूसराई मूंखे क़यामत ताईं पाणी न मिले मूंखे उञ कोन लॻंदी हा बाक़ी नाने जे दीन जी उञ ज़रूर आहे हुसैन जो हिकु सिर आहे पर लख हुजनि पंहिंजे नाने जे दीन सां कुर्बान करे छॾिया हुसैन अल्लाह अकबर जो नारो हणी करे करबला में लथा हज़ारे यज़ीद जहन्नम में पुॼाया त यज़ीद नक़लू कयो वारो कयो पंहिंजा हथियार हलायो तीर हलायो नेज़ा हलायो भाला हलायो ओॾो हज़ारे पलीद एॾो मुस्तफ़ा जे कुलड़नि जो सवार हुसैन अकेलो कॾहिं त मुस्तफ़ा जे कुलड़नि जी सवारी पियो करे अॼु करबला जे मैदान में हुसैन जे रग में तीर जॾहिं सोढ़ो हुसैन घोड़े खां हेठि आयो शिमर पलीत अॻिते चढ़ी मुंहिंजे हुसैन जे सीने ते शिमर चढ़ियो हेॾा आसान आई प्यारा दोस्तो पलीत गले ते खंजर रखियो त मुंहिंजे हुसैन तव्हां कई ओ पलीत हिन गले ते तुंहिंजा खंजर कमु कोन कंदा तुंहिंजा हथियार कमु कोन कंदा हुसैन जो उहो गलो आहे जिते नानो लब रखी करे मिठड़ियूं ॾींदो जिते बाबो अली लब रखी करे चुमियूं ॾींदो मिठड़ियूं ॾींदो मुंहिंजी सची खाधू नबी न जॻह ते अम्मा मिठड़ियूं ॾींदी ओ पली त तुंहिंजा हथियार हिते कमु कोन कंदा तूं लहो त मां हुसैन सिर सजदे में रखां तूं पंहिंजो कमु कर हुसैन पंहिंजो कमु करे पलीत लथो मुंहिंजे हुसैन करबला जे ज़मीन में आख़िरी सजदो कयो मथां शिमर पलीत वार कयो मुंहिंजे रबर हुसैन जो मुबारक रखांदार थी वियो मुंहिंजे हुसैन जे सिर खे नेज़े ते सवार कयो वियो पलीत धरत धार करे सघिया पर हुसैन जे लबड़नि ते पंहिंजे नाने जे क़ुरान जी तिलावत जारी शिमर लाइन मस्त था खंजर के वार में रहबर हुसैन मस्त था दीदार यार में पता जॾहिं को शहीद शहादत जो मर्तबो माणींदो आहे उनखे पंहिंजे पालण हार रब जो दीदार थींदो आहे जॾहिं उहो जन्नत में ईंदो रब फरमाईंदो दे शहीद ख़बर जन्नत में मज़ो आहे न मुंहिंजा मालिक अहिड़ो मज़ो कोन्हे जॾहिं मूंखे शहादत जो मर्तबो पियो मिले उन मन तो रब पंहिंजो दीदार करायो हो अहिड़े दीदार जो जन्नत में बि मज़ो कोन्हे जो तुंहिंजे दीदार रब मुंहिंजो हुसैन पंहिंजे रब जे दीदार में हो तीरनि जो पतो कोन पियो नेज़नि भालनि जो पतो कोन पियो वाह सोना हुसैन अहिड़ो त रंग दीन खे लाथी जो नवाब शाह वारनि वटि बि दीन पहुची वियो ॾाढा जो सुभान अल्लाह हिते के आशिक कलम कयो सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां दादा जो सुभान अल्लाह ही हुसैन जो जिक्र हुयो यही कुर्बानी दिनी ही हुसैन जो मदीनो चढ़ण हो ॾाढो ॾुखियो हर कोई साईं उतरड़े सुखियो नानी सा प्यार हो कुलड़न जो सवार हो यही
कुर्बानी ॾिनी हुसैन जो मुझे करीम जाही हा बता दीन सहाज के दादा सजा मुझे करीम जा ही हा बचा दीन सहाज के दादा सजा रोई जहाँ मदीनो चलियो जहीं ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो ही दर्दन जो दास्तान मासूम अली असगर कुर्बान सुहणे हुसैन जो सब्र ॾिसो सोणे हुसैन जो सब्र ॾिसो जंहिं आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो मुसाफ़िरन जो ही हो काफ़िलो दीन जे दुश्मन सां ही मुक़ाबलो हथ यज़ीद जे हथ में अजही ना ॾिनो जंहिं कुर्बानी ॾिनी हुसैन जो मुर्शिद गुल अहमद शाही अर्ज़ कयो साईं कलम जे मथां ही करम कयो साईं मुर्शिद गुल अहमद शाही अर्ज़ कयो साईं करम जे मथां ही करम कयो हर कोई चवे हिननि जो गुलाम ॾिसो कुर्बानी ॾिनी हुसैन जो जिगर हुयो कुर्बानी ॾिनी इहो हुसैन जो जिगर हो जो पंहिंजा नंढड़ा बचड़ा बि हथनि ते मोला हिकु लख हुजनि पंहिंजे नाने जे दीन सां लुटाए अदा असांजो हुसैन हारायो या खटियो नाना जो पोइ अदा हिकिड़ो नारो हयो वेंदो आहे नारो एतिरा असांजो कंहिं ते कोन्हे असांजो पंहिंजो जेको आहे त दीन पंहिंजो खोले खोले अर्ज़ु कंदा आहियूं अदा नारो लॻायो वेंदो आहे या हुसैन हाय हुसैन या हुसैन त असांजो बि ईमान आहे या हुसैन त असांजी बि जान आहे ॾाढा त चओ सुभाणे अलाह या हुसैन त असांजो सिर बि कुर्बान आहे पर हाय हुसैन असां सुनी हाय हुसैन न चवंदा आहियूं छो अला हुसैन खटियो आहे या हारायो आहे सुणे हुसैन इम्तिहान पास कयो आहे पोइ तुंहिंजो बच्चो को दुनिया जो इम्तिहान पास करे अचे तूं छा चवंदुसि हाणे पास करे आए कॾहिं वाह चवंदुसि ॾाढा चओ हाय चवंदसि या वाह चवंदुसि पंहिंजे बच्चे खे हाय नथो चवे हुसैन खे छो थो चवे हुसैन हाय त किरियल लफ़्ज़ आहे हिकारी जो किरियल लफ़्ज़ आहे असांजो हुसैन त खटियो आहे हाय न चवंदो कर वाह हुसैन या हुसैन वाह हुसैन तुंहिंजी कुर्बानी वाह हुसैन तुंहिंजो नेज़े ते क़ुरान पढ़ भली त धड़ धार करे सघिया वाह हुसैन तुंहिंजे ज़बान तां क़ुरान धार न करे सघिया वाह असां मुर्शिदनि करीमनि सां हिकिड़ो घर हो हुन में दुआ जे लाइ मुर्शिद करीम हलिया उन में हिकिड़ो बैनर लॻल हुजे पाठे जो जीअं थींदा आहिनि रोज़े पाक जा बैतुल्ला जा जीअं फोटो थींदा आहिनि लॻल हुजे जंहिंमें लिखियल हो या हुसैन
उन हुसैन पाक जे नाले में वरी तीर लगल हा। तौबादारी चओ तौबादारी छा लगल हा? तीर लगल हा। मुंहिंजे मुर्शिद ॾिसी करे रोई ॾिनो। पाण फरमाया बाबा तूं हुसैन जो आशिक़ आहे? उहो बि रोई पियो, मां बि आशिक़ आहियां। पर तूं आशिक़ हुसैन जो, हुसैन जे नाले में तीर, उहे बि तुंहिंजे घर में, उहे बि तुंहिंजे घर में। पाण फरमाया अबा दे ख़बर हुसैन के तीर सजणनि हया या दुश्मननि? चइसि दुश्मननि। पाण फरमाया बाबा तूं उहा पैरवी छो थो करे? तूं त हुसैन जो नालो रख त गुलाब जे गुलनि में रख न। तूं रखे त हुसैन जो नालो खुशबूअ में रख न। सुणे हुसैन जे नाले के तूं सिंगार, तूं लाइटिंग सां सिंगार उन्हनि जे नाले खे। प्यारा दोस्तो, जेतिरो पीरीअ जे बचनि सां इश्क अथई ओतिरो उन्हनि खे सिंगार। तीर छो थो हणे? तीर त बरीदनि यज़ीद हया। ॾाढा जो सुभान अल्लाह। दुआ कयो अल्लाह ताला तो असांखे बि हुसैन जो गम अल्लाह ताला अदब सां नसीब फरमाए, बावजूद थी मल्हाइण जी तौफ़ीक़ फरमाए। अल्लाह ताला तो असांखे पीरीअ जे बचनि जो गम हक़ सच ऐं हक़ सच वारी मोहबत पीरीअ जे बचनि जी नसीब फरमाए। सुठो तो असां भाग वारा आहियूं जो पीरीअ जे बचनि जो गम अल्लाह ताला तव्हां असांखे अदब सां नसीब फरमायो। हुसैन जी कुर्बानी थी आहे क़ुरान ख़ातिर, हुसैन जी कुर्बानी थी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो निमाज़ ख़ातिर, शरीयत ख़ातिर। ॾहींअ जो ॾियारो थिए त घणे खां घणो क़ुरान पढ़ंदो कर, हुसैन पाक जो ज़िक्र ॿुधाईंदो कर या ॿुधंदो कर। बावुज़ू थी करे, पाक थी करे तूं पीरीअ जे बचनि जो अदब सां प्यारा दोस्तो गम मल्हाए। पोइ इहो अदब करणु तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे शान इज़त खे वधाइण पीरीअ जे बचनि जो कमु आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। बस दस्तगीर जी हिकिड़ी नंढड़ी करामत पोइ दुआए ख़ैर। अदा सुनो दस्तगीर तोबा नऊज़ बिल्लाह। अला के वीचारा जाहिल चवनि था त दस्तगीर अलीअ जी औलाद न आहे। तोबादारी जो चओ तोबादारी। जेकॾहिं तो वटि सुजरो न आहे त असां वटि हली आहे त ॾेखारियईं त हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। अपे जे पासे खां हसनी आहे, अम्मा जे पासे खां हुसैनी आहे। जॾहिं मिंबर ते वेही करे बयान कंदा हुआ हसनी जलवा नज़र ईंदा हुआ। जेकॾहिं माण्हू सां भाकुर पाए मिलंदा हुआ त हुसैनी जलवा नज़र ईंदा। हुसैन मुरीद हुसैन सुभान अल्लाह। ॾाढा सुभान अल्लाह भाई बोला ॾाढा सुभान अल्लाह। सम्झ में ॻाल्हि अचे थी न? कहिड़ी ॻाल्हि पई हले? दस्तगीर सरकार में असां दस्तगीर जी दामन छो वरिती आहे? जो अली पाक जो बचिड़ो आहे। ठीकु आहे, नवाब शाह वारनि ते एतबार नथो हुजे त फिटाईअ खां पुछा कर। फिटाई अल्लाह जो कामिल वली ॿुधाए थो मीरा शाह मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह कारण लतीफ़ चवे भर बाज़ीअ जे पेर औलाद अली शेर कर का माण मुरीदन जी। ठीकु आहे फिटाई साईं भला इहो त ॿुधा हसन पाक जी औलाद मां आहे या हुसैन पाक जी? वरी फिटाई वरी तो शेर में ॿुधाए मीरा शाह मदद थी अची तां सुणी दादी आई अब्दुल लतीफ़ जो हसनी पीर तूं हादी। हसनी हसन पाक जे औलाद मां दस्तगीर थी हसनी पीर तूं हादी। ओ बादशाह बगदादी कर का मार मुरीदन जी। ॾाढा जो सुभान अल्लाह। हाणे सुना भिटाई भले जेको अली जे बचे दस्तगीर खे न मञे पोइ हुन जे लाइ छा थो चवे? अदा गुलमन शाह जीलानी जी ज़बान न अथई, भिटाई जी ज़बान अथई त अलीअ जी औलाद खे जंहिं भायो घट पाड़ू तंहिं पलीतन जूं परवरदिगार तूं पट खफ़ो ऐं खपत लहदुल कीन लतीफ़ चवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां फ़ैसिलो कयो दस्तगीर सरकार खे नाग मञींदा आहिनि?
जोगी नांग खणी घुमाईंदा न जोगी फ़क़ीर खे बिहार 5 रुपया वठंदी उहे न हुजनि त पोइ मां ॾींदो साईं सिर्फ़ इहो पुछा करे त फ़क़ीर नांग त इंसान जो दुश्मन आहे इहो कीअं वरितो अथई क़ुरान पढ़ियल आहे छा चवंदो न आलिम हाफ़िज़ आहे न क़ुरान बि पढ़ियल न आहे नांग कीअं वरितो अथई चवंदो यार ॿियो कुझु मूं वटि कोन्हे मूंखे पीरनि जे पीर दस्तगीर जो इस्म आहे सुभान अल्लाह दस्तगीर जी रोई ॾिनी त मां नांग दस्तगीर जे नाले ते कद झुकायो आहे वादा जेके दस्तगीर जे नाले ते नांग कद झुकाइनि तूं न झुकायो दस्तगीर सां प्यार न कयो त पाण जा पुत तूं नांगनि खां टपी वए लीको कढ दस्तगीर सरकार जो नांग जे चौधारी नांग जे चौधारी दस्तगीर जो मरंदे मरी वेंदो दस्तगीर जी लीके खां ॿाहिरि न निकिरंदो ठीकु आहे पोइ नांगनि बलाउनि में बि हिकिड़ी मुनकिर आहे कहिड़ी भैया लुंडी त हो लुंडो सुभान अल्लाह हेॾे बि आहे हिकिड़ो इनकारी त हेॾे बि आहे पर तव्हां त असां त अलीअ जे बचनि जा आशिक आहियूं ॾाढा तरण करे जो सुभान अल्लाह इन जे करे आख़िरी शेर पोइ दुआए ख़ैर हज़रत सच्चा सर मस्त जो शेर आहे जो सुभान अल्लाह जेको तव्हां दस्तगीर जा आशिक आहियो पर मां सुनो सच्चल सर मस्त दस्तगीर जे दर जे मटन थियण वारो गुलाम आहे ॾाढा सुभान अल्लाह ज़मीर सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं हिक खुदा कनू डरदी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं हिक खुदा कनू डरदी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ सुभान अल्लाह हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा जय सर दे जाया सुभान अल्लाह हैदर जो हुबदार हूंदो त मूंसां गॾिजी जवराईंदो मैं हैदर करदी हाँ मैं हैदर मैं हैदर करदी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ सुभान अल्लाह चए थो त दस्तगीर जे नाले वठण सां मुसीबत जा मोहम्मद मिठल चए थो त दस्तगीर जे नाले वठण सां मुसीबत जा तंजीर ई टुटी वेंदा आहिनि वाह सुभान अल्लाह तोखे बि दुनिया जे मुसीबतुनि वकोड़ियो आहे दुनिया जे परेशानियुनि वकोड़ियो आहे पर जॾहिं अल्लाह जे कामिल वलीअ जा इहे लंबा चकर टुटल ज़ंजीरा हिते ॿई हथ मथे करे दस्तगीर जो नारो ॿुधाइण तुंहिंजो कपा तुंहिंजे मुसीबत जे ज़ंजीरनि खे तोड़ण दस्तगीर जो कपा दस्तगीर जो नारो पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम गिधे जदे टुटण तजीरा सुभान अल्लाह यार खास के लिए बगली सच न पयो वञे भला वरी नारावल उहो ई हुई पीर पीरा मुर्शिद मीरा
नाम किते जंदे तजीरा मुर्शिद में कामिल मुर्शिद करदी हाँ में आदि घड़ोली करदी हाँ दादा भेज दस्तगीर जो नारो दस्तगीर के न मने हुन जी मर्ज़ी आसा तुनी विढ़ण जेनन असांखे मुर्शिदनि सेखारियो कोन्हे पोइ हथ ॿधी हीअं अर्ज़ कंदा आहियूं मञो या न यारो अव्हां जी मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीर पंजई तन बि आहिनि पलारे जो पासो अलीअ जो बचो नबीअ जो नवासो नबीअ जो नवासो जे तुंहिंजो रूह ताणे वठंदो बेमाणे असांजे तजीअ जो जियारो मथे करे रड़ करे भेज असांखे दस्तगीर जो दर ॾेखारियो मुर्शिद आशिक़ अली शाह के खुश नसीब हूंदा जिन मुंहिंजे मुर्शिद जो दीदार कयो अदा वॾे में वॾी मुंहिंजे मुर्शिद जी करामत ॿुधायईं मुंहिंजे मुर्शिद देह सो वारो साईं एतिरो त दस्तगीर जो आशिक़ हो जेको मुंहिंजे मुर्शिद जो दीदार कंदो हो उहो बि दस्तगीर जो दीवानो पसंदि एॾो दस्तगीर सां प्यार हो पोइ दस्तगीर सां प्यार हो त महबूब रखियसि बि जन्नतुल बक़िया पंहिंजे क़दमनि में न अहिड़ो शान ॾेखार त सही मुंहिंजे मुर्शिद जी करामत आहे पाण वञण खां पोइ सॼी ज़िंदगी में ईअं न कयूं वञण खां 5-6 ॾींहं अॻ में ॻोठ वारनि खे गॾु कयूं पाण फरमा खट खणी अचो खट खणी आया पाण पर हिन ते बिस्तरो विछायो पाण हुन खट ते वेही पाण फरमायो त हाणे इन खट खे ईअं खणो जीअं मैयत जी खट खणबी आहे त मुरीद रोअण शुरू थी विया सुणा जीअर मुर्शिद खे कुलो कीअं ॾियां पाण फरमायो त अबा जेको आहे त तव्हां कुलो ॾेई छॾियो मत वरी तव्हांखे कुलो नसीब न थिए दसे पियो त मां असांखे प्रीअ जे दर ते जॻहि मिली वई आहे मत तव्हां पाड़े वारा चओ त साईं असांजो हक़ु कुले वारो खाई वियो कुलो असांखे नसीब न करे मां जीअरे कुलो ॼाराई थो वञा अहिड़ो मुर्शिद कंहिंजो ॾेखार त सही सॼी ज़िंदगीअ में मुंहिंजे रब कॾहिं बि असां निमाज़ कदा न ॾिठीसीं सुभान अल्लाह कॾहिं बि मुंहिंजे मुर्शिद आशिक़ अली शाह कॾहिं बिना जमात जे असां निमाज़ न ॾिठीसीं पर सॼी ज़िंदगी हेठि सुता हिकु तॾो ॿी रिली सुभान अल्लाह सॼी उमिरि हेठि सुता गरम पाक में बि हावेली ते बि हेठि सुम्हंदा मां मुर्शिद करीम जो 3 नंबर नींगर आहियां का नंबर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजा रब कामिल मुर्शिद हर को इहा वॾे में वॾी मुंहिंजे मुर्शिद जी करामत आई हर को ईअं चवंदो साईं जो प्यार आहे त मूंसां आहे दुनिया सॼीअ खां वधीक साईं जो प्यार मूंसां आहे सिर्फ़ मुरीद न चवंदा बच्चा बि चवंदा जो सुभान अल्लाह असां अहिड़नि कामिलनि जे करे त दुनिया हले थी पई अल्लाह अकबर छो जो अल्लाह वारनि फरमायो अथव जॾहिं अल्लाह जो वली ज़िंदा हूंदो आहे त हिकिड़ी नज़र पंहिंजे बचनि मुरीदनि जे मथां 9 नज़रूं अल्लाह जे इबादत में हूंदियूं आहिनि पर जॾहिं अल्लाह जे कामिल वली जी वफ़ात थींदी आहे त हिकिड़ी नज़र पंहिंजे रब जी इबादत में 9 नज़रूं वफ़ात खां पोइ पंहिंजे बचनि ऐं मुरीदनि जे मथां हूंदियूं आहिनि असां पंहिंजे मुर्शिद जो फ़ाइदो ॾिठोसीं जन्नतुल बक़िया पीरीअ जे क़दमनि में रहिया चारों फैज़ वधियो कोठ जा कोठ दस्तगीर जा गुलाम पिया थियनि सुभान अल्लाह दुआ कयो
अल्लाह ताला अदा जेसि कामिल मुर्शिद न हूंदो तेसि राह न मिलंदी आहे मुर्शिद छो कबो आहे तव्हांजो घणो टाइम मां वठी वियो आहे पर ईमान जे लाइ ज़रूरी नुक़्ता आहे प्यारा दोस्तो हज़रत इमाम ग़ज़ाली थो ॿुधाए त मुर्शिद जी केतिरी ज़रूरत थींदी आहे ऐं मुर्शिद छाजे लाइ कबो आहे पाण फरमाईंदा हिकिड़ो धनार हो बकरियूं पियो चारे बकरियूं चारींदे चारींदे घर राति शाम जो मोटाए आयो हिकिड़ी बकरी झंगल में रहिजी वियसि हिकिड़ी बकरी झंगल में रहिजी वियसि उहा बकरी चरंदी चरंदी बकरीअ खे उञ सतायो साम्हूं पाणी जो बकरीअ तलाह जो ॾिठो पाणीअ ते डुकण लॻी उन पाणीअ ताईं कोन पती अॻियां गप ई उन गप में बकरी फासी पई गप में बकरी फासी पई न अॻिते निकिरी सघे पई न पोइ ते अचानक हिकु बघेड़ ॾिठो यार शिकार आहे न को मालिक अथसि बसि हिमत कयां बघेड़ अञा ड्रोड़ पाए बकरीअ ताईं कोन पातो उहो बघेड़ बि गप में फासी पियो जीअं अॻिते ज़ोर तीअं वञी लहंदो न अॻिते निकिरी सघे न पोइ ते निकिरी सघे हाणे बकरीअ ते ॾिसी बघेड़ बि रोए पियो बकरी बि रोए पई ॿई क़ैद में आहियूं ॿई मौत जे मुंहं में रोअंदे रोअंदे ते बकरी खिली पई चओ बकरी खिली पई त बघेड़ ॾिसी करे त तूं बि रोए पई मां बि ॿई मौत जे मुंहं में तूं खिले छो थी बकरीअ जवाब ॾिनो मां खिलां हिन जे करे थी त मुंहिंजो मालिक आहे मुंहिंजो मालिक आहे घर वञी बकरियूं ॻणींदो मतिलबु 30 बकरियूं उन मां 29 हिकु कोन्हे पोइ मूंखे ॻोल्हण जे लाइ निकिरंदो ॻोल्हींदे ॻोल्हींदे मूंखे क़ाइद मां कढी मूंखे घर वठी वेंदो तोखे त मालिक कोन्हे तोखे केरु कढंदो फत कंदे मरी वेंदे कोई कोन कढंदो पोइ सुनी तो असां भाॻनि वारा आहियूं मुर्शिदनि वारा आहियूं मुर्शिद बि इन जे करे कबो आहे क़यामत जो मंज़र थींदो क़यामत जो ॾियारो मुरीद गुनाहनि जे क़ैद में फाथल हूंदो जंहिंजो कामिल मुर्शिद हूंदो गुनाहगार मुरीद खे गुनाहनि जे क़ैद मां मुर्शिद कढी करे जन्नत में दाख़िल सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुर्शिद इन जे करे कबो आहे त धन जो धनार ज़रूरी कबो आहे न त सिधी राह तॾहिं मिलंदी वमई युदलिल क़ुरान पाक में आहे वमई युदलिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा रब तो फरमा मां जेके गुमराह कंदो आहियां उन्हनि खे कामिल मुर्शिद न ॾींदो आहियां माना मुर्शिद चइबो आहे राह ॾसी रखे मां राह अल्लाह ताला उनखे सिधी न ॾींदो आहियां जेके सिधी राह ॾींदो आहियां त उनखे कामिल मुर्शिद ॾेई छॾींदो आहियां अल्लाह ताला तो असांखे मुर्शिद रब जी दामन नसीब फरमाए